असां बलोच कंहिंसां जुदाई कंदा न आहियूं, चाहे अॻिलो असां सां जुदाई करे वञे, पर असांजी दिल में हमेशा उन लाइ ओतिरो ई प्यार रहंदो आहे, छो त अमड़ असांखे लोली न ॾिनी आहे जो कंहिंखे धोखो ॾेई जुदा थी वञूं, जो कंहिंखे धोखो ॾेई जुदा थी वञूं। पंहिंजो पाण खे एॾो नवाब न सम्झ पुट, असां चङनि भलनि जा दिमाग़ टिकाणे ते आणे छॾिया। पुराणी तारीख़ पढ़ी ॾिस पुट, तुंहिंजा वॾा बि असांजा मुरीद हुया, तुंहिंजा वॾा बि असांजा मुरीद हुया। अड़े ओए, पंहिंजो पाण ते एॾो गुरूर न कर, तूं खुशकिस्मत आहीं जो एॾो तोखे चाहियूं था। असां चांडिया आहियूं, असांजे ख्वाबनि में बि माण्हू इजाज़त वठी पोइ ईंदा आहिनि, असांजे ख्वाबनि में बि माण्हू इजाज़त वठी पोइ ईंदा आहिनि। चांडिया 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 आयूं साथी जा चांडिया जा यार आयूं, दुश्मन ते पालू आयूं, न कंहिंजी सरदा आयूं, न कंहिं खाट देंदा। नौकरी के नाम पे भड़वागिरी कर रहे हो तुम। ये कोठी की कमाई जाके अपने बीवी को देना, प्रसाद चढ़ाएगी, भगवान खुश हो जाएगा। क्या बोला? फिर कहूँ? क्या नाम क्या है तुम्हारा? विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम। बाप का नाम दीनानाथ चौहान, माँ का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र 36 साल 9 महीना 8 दिन 16वां घंटा चालू है। बिल्ली के दांत गिने नहीं और चला शेर के मुंह में हाथ डालने। ये बदतमीज हरकतें अपने बाप के साथ घर के आंगन में करना, सड़कों पर नहीं।